इहा त सभु कंहिंखे ख़बर आहे त माहौल जो इंसान जी ज़िंदगीअ ते सिधीअ रीत असरु पवंदो आहे। आवाज़ ऐं पाणीअ जी गदिलाण हुजे या हवाई गदिलाण, माण्हूअ जी सिहत ते नाकारी असर ज़रूर पवंदा आहिनि। हिकु नई तहक़ीक़ मां साबित थियो आहे त हवाई गदिलाण ॿारनि ते उन्हनि जी ॿाराणी उमिरि खां पोइ बि असरअंदाज़ थींदी आहे। मतिलबु त जेकॾहिं को ॿार हाणोके माहौल में हवाई गदिलाण सां मुंहुं ॾिए थो त उहो उन जो असरु जवानीअ में बि भोगींदो, भलिया जो उन दौरान उन जे आसपास वारो माहौल ख़राब न बि हुजे। इन हवाले सां माहिरनि जो चवणु आहे त पंहिंजे ॿारनि खे स्कूल खां घर ऐं घर खां स्कूल घटि ट्रैफिक वारे रस्तनि तां गुज़रण जो चयो वञे, जॾहिं त स्कूलनि में मौजूदु मैदाननि में वणनि जो हुजणु पिणु ज़रूरी आहे जेके गदिलाण खे जज़ब कंदा आहिनि। तहक़ीक़ लाइ माहिरनि 10 खां 19 सालनि जी उमिरि जे लॻभॻि 15,000 ॿारनि जे 8 मुतालियनि जो जाइज़ो वरितो। माहिरनि केतिरनि ई ॿारनि में हवाई गदिलाण जे करे सिहत लाइ नुक़सानकार ज़रड़ा PM2.5 गाॾियुनि जे धुएं वारा ऐं PM10 गाॾियुनि जे फीथनि जे टुकड़नि ऐं काठ जे चुल्हनि मां ख़ारिज थींदड़ ज़रड़ा ॾिठा। अहिड़नि ज़रड़नि जे करे ॿारनि में रत जा वाकिरा, मतिलबु त ब्लड प्रेशर लेवल वाज़िह तौर मथाहीं दर्जे ते ॾिठो वियो। माहिरनि चयो त इहे ज़रड़ा साह जे ज़रिए सिधा इंसान जे फिफड़नि में वञनि था, जंहिंसां ब्लड प्रेशर जो सबबु बणिजण खां पोइ फालिज ऐं दिलि जे दौरनि जा ख़तरा बि वधी वञनि था।